हिन साल जो फसल दियो न माशाअल्लाह सां अल्लाह जा लख एहसान बाबे जी अॼु हिन दफ़े एतिरी मिल्कियत में इज़ाफ़ो थियो आहे जो खाई कंदासीं दंग करम मालिक जा। वालेकुम अस्सलाम। बाबा लाइ होटल ते हेॾा अटाला वठी था अचो 50,000 बिल थी होटल जो कुछ रहम कयो मां भी गरीब आहियां। तोखे ॿी का जगह हथ हज़र न आई हिते अची फाको खाधो अथई को अथी को शर्म हया अथी जगह ॾिसी माण्हू ॾिसी पोइ माण्हू ॻाल्हियूं कंदो आहे। हे ढगियूं बीठियूं हिकिड़ी काए वञ हल बिल पंहिंजो पूरो कर हल निभाॻो ॿिया जाते काथे भॻा बीठा आहियो ॾिसे थो न माण्हुनि जी हालत जगह को माण्हू रिश्तेदार नथा जायल माण्हू ॼट माण्हू निभाॻा कंहिं जाइ जा। वाह वाह अॼु त अहिड़ी ढगी काईंदुसि जो रही सघे गपलो हणंदो पंहिंजो बि ख़र्चो ठाहींदुसि। वाह 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 वाह। हो चरिया माण्हू कंहिं लाइ रोई थो। ओ हलो हलो कारे ओ बी केरा केरा ढगिन में तो छो तो हेड़िया बी केर दाई ढगिन में तो छो तो वजी तू केरा ए छोथो रणियो करी बाबा रे सन नंढे जो माल आ एड़े नंढे रे से माल है मुंजो माल आ मता माल में हतु जो हतु बननो माए वञ दा अरे वञा थो वञा केड़ो तुंजो माल आ रही सजो माल आ गरीब एड़े वञ बाबा थो वञा हाणे हल बोल रेस टूटियो ठायो बाबा एड़े रेसन जे आसरे न लगजो।